रानीपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोर जा लॻे वॾी आबादी रखंदड़ शहर रसूलाबाद जे क़दीमी क़ब्रिस्तान सैद दाइमुद्दीन बादशाह जे क़ब्रिस्तान में गंदुनि नालियुनि ऐं गंदनि गटरनि जो पाणी वहण लॻो, जंहिं सबबि क़ब्रिस्तान जूं क़बरूं मुकमल तौर ते मुस्मार थी वयूं आहिनि। जॾहिं त क़ब्रिस्तान जे भरिसां जेका ड्रेनेज स्कीम लॻाई वई आहे उहा बि केतिरनि ई सालनि खां नाकारा बणियल आहे, जंहिं सबबि गंदुनि नालियुनि ऐं गंदनि गटरनि जो गंदो पाणी क़ब्रिस्तान जे अंदरि शोर करे थो, जेका हेल्थ डिपार्टमेंट रानीपुर जी वॾी नाअहली आहे। जॾहिं त ड्रेनेज ते हिकु ऑपरेटर बि मुक़ररु थियल आहे जेको उते ड्यूटी बि करे रहियो आहे, पर अफ़सोस जो मशीन न हलण जे करे नालियुनि जो गंदो पाणी हर आए ॾींहुं क़ब्रिस्तान में वहण लॻे थो ऐं हेल्थ डिपार्टमेंट जो SDO बि हिकु करप्ट ऐं चोर निकितो, जंहिं कॾहिं बि क़ब्रिस्तान जहिड़े मुक़दस जाइ जो बि एहतराम करण बजाए पंहिंजी मनमस्तीअ में पूरो शाह सिंध जे अंदरि कानून नाले का बि शइ नाहे रही जो क़ब्रिस्तान जहिड़े मुक़दस जाइनि जो ख़्यालु रखियो वञे। असां अपील था कयूं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह DC खैरपुर औक़ाफ़ खाते जे वज़ीर खे त हेल्थ डिपार्टमेंट रानीपुर जे करप्ट ऐं कमज़ोर अमले ख़िलाफ़ नोटिस वठी सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे।